नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीरजोॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीरजोॻोठ यूनियन अॻवाण जी अॻवाणी में टाउन कमेटी मुलाज़मन जो पघारूं ऑनलाइन न थियण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीरजोॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान ख़ासकेली पंहिंजी रिपोर्ट में। पीरजोॻोठ यूनियन अॻवाणनि जी अॻवाणी में टाउन कमेटी मुलाज़मन जो पघार ऑनलाइन न थियण खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली प्रेस क्लब ऐं गेट खां थींदे म्यूनिसिपल ऑफिस ते पहुती, जिथे ऑफिस खे ताला लॻाए ॿाहिरियां धरणो हयो वियो ऐं सख़्त नारेबाज़ी कई वई। शहरी कम जे लाइ ईंदड़ सख़्त परेशान यूनियन जे अॻवान अब्दुल कदीर, अब्बासी, लतीफ़, सुहाग, आबिद बबर ऐं ॿियनि अवामी न्यूज़ ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पघार ऑनलाइन कई वञे। असां ड्यूटी ईमानदारी सां कंदा आहियूं। असां सां सरासर ज़ुल्म कयो पियो वञे। जंहिं तरीक़े सां पघार ॾिनी वञे पई, इन में कटौती समेत केतिरा ई मसइला दरकार आहिनि, जंहिंमें ग़रीब मुलाज़िम पंहिंजा इख़राजात पूरा नथा करे सघनि। वधीक हिननि ॿुधायो त जेकर असांजो मुतालबो पूरो न कयो वियो त मुसलसल धरणा ऐं एहतजाज जारी रहंदा। एहतजाजी दायरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ासकेली, अवामी न्यूज़, पीरजोॻोठ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।